घोटकी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त असिस्टेंट कमिश्नर घोटकी राना मोहसिन इम्तियाज़ जी सदारत हेठि रमज़ान अल मुबारक बाबति हिकु इजलास थियो। इजलास में DSP घोटकी हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर कमर ज़मान, मार्केट कमेटी, प्राइज एंड बेरो सप्लाई जे ऑफिसरनि, मुख़्तलिफ़ ट्रेड यूनियन्स जे उहिदेदारनि, ताजर बिरादरी समेत समूरनि मुख़्तलिफ़ फ़िक्र जे आलमनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि शिरकत कई। इन मौक़े ते इजलास खे ख़िताब कंदे असिस्टेंट कमिश्नर घोटकी राना मोहसिन इम्तियाज़ चयो त रमज़ान अल मुबारक जे बाबरकत महीने दौरान एहतराम रमज़ान ते मुकमल अमल दरामद खे यकीन बणायो वेंदो। हिन सिलसिले में खाधे पीते जे शयुनि, गोश्त, सब्ज़ी, फ्रूट ऐं ॿियनि शयुनि जी क़ीमतनि खे मुकमल कंट्रोल में रखियो वेंदो। वधीक अघु वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। मस्जिदनि जे रस्तनि ते सफ़ाई जे इंतज़ामनि ते ख़ासि ध्यानु ॾिनो वेंदो। हिन चयो त रमज़ान अल मुबारक जो महीनो फ़ज़ीलत, रहमतनि ऐं बरकतनि जो महीनो आहे, जंहिंजो एहतराम सभिनी मज़हबनि ते फ़र्ज़ु आहे। इन करे रमज़ान अल मुबारक जे महीने में खाधे पीते जूं होटलूं मुकमल तौर बंदि रखियूं वेंदियूं। रोज़ेदारनि खे मियारी ऐं सस्ते खाधे पीते जे शयुनि जी फ़राहमी लाइ बचत बाज़ार क़ाइमु रखण सां गॾु ज़ख़ीरा अंदोज़ खीर में पाणी मिलाए खीर विकिरो कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। वधीक अघ ते खाधे पीते जो सामान विकिरो कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वेंदो। अस्सलाम वालेकुम, दिस इज़ फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।